आखिरी ऐं फुल एंड फाइनल माना टिप त ई आहे। अगर इन्हनि टिनि टिपनि में तुंहिंजो कमु न थियो पोइ तूं इंसान जी न पर कंहिं कुते जी औलाद आहे। छो त पोइ तोते कंहिं इंसान जो चकर न लॻंदो, पोइ वञी तूं तावीज़ बावीज़ कराए। छो त असांजो माना वस जेतिरो हो तोखे ॿुधायोसीं। ऐं टी ख़ासि हूंदी आहे मेन पावर। जॾहिं छोरी तोसां सेट थी वञे वरी तोखां माना उहा ब्रेकअप न करणु चाहे। आई डोंट नीड द फकिंग ब्रेकअप तोसां माना न करणु चाहे त तूं हुनखे मेन पावर ॾेखार पंहिंजो। मेन पावर हूंदो आहे टटे में। अची अथऊं किरतार मेडिकल स्टोर वारा शार्क टेबलेट वठे लले वारी हुआ। हुन लले जी टेबलेट हूंदी, ललो छापियल हूंदी, हेठां ॿ पेलूड़ा माना उहा छापियल हूंदी, डिज़ाइन हुन गोरीअ जी ईअं टटे आंगे। मां हाणे पई थी मां करे ॾेखारींदोमांइ। पोइ उहो मेन पावर इस्तेमालु कर। पंहिंजी ताक़त त माण्हू खे आहे 10 मिंट छिके छिके 15 मिंट न भाउ टार्ज़न त न आहे जो 2 कलाक लॻो पियो हुजे। पर हिन सां वरी तूं माना मनो कलाक खां लॻो पियो हूंदो। ॾे ऐं ॾे सभु पोज़ीशनियूं हुन 69 39 29 28 फुल बुक कोन्हे सम्झई न। पोइ इहा टेबलेट उहा हूंदी आहे मेन पावर। उन में अगरि तूं छोरीअ खे ठारे वई न ज़िंदगी भर तोखां परे न वेंदी आहे। फर्द चैलेंज पने लिखी ॾियणा तुझे तैयार आहियां। तुमसे उसे वो मज़ा मिलेगा जो कहीं और ना मिल पाए। समझी त पोइ तुंहिंजी माना ॻोल्हींदी तोखे। वेयर इज़ बंदू, वेयर इज़ माए बंदू मादर चौथ बंदू, वेयर इज़ बंदू। सम्झी न। पोइ वेयर इज़ बंदू पवंदी सॼे मुल्क में। इहो ॿुधाइजे इहो हूंदी मेन पावर। टंगा ऐं हवा में हुजनि 2-3 मिंट खाली विझे थी न। 2-3 मिंट चवंदा हवा में हुजनि जेसि ताईं हुनखे हितां जेका आहे कॾहिं कॾहिं सियारे में उन रग जो सूरु पवंदो थी जेसि ताईं हिनखे इहा रग सूरु न करे चई न ॼंघा हेठि कर सूरु थो थिए जो सब्र कर ॼंघा ईअं मथे हुजनि। ऐं ईअं अॻे पासे न बुबे खॿे खे पकिड़े माना तुंहिंजो खॿो त हुनजो सॼो आहे सॼे बुबे खे पकिड़े ऐं तेज़ टेको पहिरियों ईअं अंदरि घुसड़े छॾे ईअं बरड़ाहट वञणी माना कमाया आपके। सम्झी न। इहो मेन पावर थी। इहो मेन पावर आख़िरी ऑप्शन इहो थी मेन पावर। मेन पावर इस्तेमालु कंदे छोरी तोखां परे न वेंदी। पोइ बसि ईअं लॻो पियो हुजे टैप चिक वरी 2-3 मिंट हीअं हणे वरी डॉगी स्टाइल हणे वरी मथां विहारे वञो सेक्शन पोज़ीशन हणे वरी माना हीअ पोज़ीशन सभु हणे कुझु न छॾे सम्झी न। पोइ ॾे हाणे अगरि जे प्योर पीतो आहे साफ़ पीतो आहे कंहिंजो लन न आहे लॻल स्लीव आहे पोइ ॾाढो हुनखे तूं माना ख़ूबसूरत कपिड़े सां साफ़ करे ऐं चट शुरू कर। इन में तुंहिंजी माना हिकिड़ी हो थींदी माना कुता पावर ज़ाहिर थींदी।